हॉलैंड के शहर दी हैग में कायम इंसाफ की आलमी अदालत भारतीय जासूस कुलभूषण यादव के मिलियल फाही वारी सज़ा खिलाफ हिंदुस्तानी दरख्वास्त ते महफूज़ कयल मुख़्तसिर फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। 11 रुकनी बेंच के सरबराह रूनी इब्राहिम फ़ैसिलो पढ़ी ॿुधायो। इंसाफ की आलमी अदालत के जज रूनी इब्राहिम पंहिंजे फ़ैसिले में भारतीय ॻुझी एजेंसी राज ए जासूस कुलभूषण यादव की फाही वारी सज़ा ते अमल रोके छॾियो। अदालत भारत के कुलभूषण यादव ताईं काउंसलर सतह की पहुँच फराम करने जो हुक्म पिण ॾिनो। इंसाफ की आलमी अदालत जो चवण हो त कुलभूषण यादव के 3 मार्च 2016 ते पाकिस्तानी इदारन हिरासत में वरतो ऐं 25 मार्च 2016 ते इहो मामलो मंज़र आम ते आंदो वियो, पर भारत खेस जासूस तस्लीम करण का इनकार कयो। उन वक्त खां ही मामलो तकरारी बणियल आहे। आलमी अदालत मूजिब भारत पारां कुलभूषण यादव ताईं काउंसलर सतह की पहुँच लाइ केतिरियूं दरखास्तूं कयूं वयूं, पर पाकिस्तान पारां चयो वियो त दहशतगर्द ताईं काउंसलर पहुँच नथी ॾेई सघिजे, जंहिं बैदि मामलो पाकिस्तान की फौजी अदालत में हलियो वियो। इंसाफ की आलमी अदालत मूजिब पाकिस्तान जनवरी 2017 में भारत खां कुलभूषण मामले ते रहनुमाई घुरी ऐं चयो त संदसि ताईं पहुँच भारतीय जवाब सां जुड़ियल आहे। जॾहिं त पाकिस्तानी अदालत कुलभूषण के मौत की सज़ा ॿुधाए छॾी। पाकिस्तानी कानून मूजिब खेस अपील लाइ 40 ॾींहनि जो वक़्तु ॾिनो वियो, पर ॼाण नाहे त हुन अपील कई आहे या न। इंसाफ की आलमी अदालत के जज चयो त आलमी अदालत कुलभूषण केस ॿुधण लाइ अख्तियार रखे थी, पर खेस काउंसलर सतह की पहुँच फराम करण बाबत ॿिन्ही धुरियुनि की राय मुख़्तलिफ़ आहे। भारत अदालत के केस के मेरिट बाबत मुतमइन न करे सघियो ऐं आलमी अदालत रुगो उन सूरत में फ़ैसिलो ॿुधाए सघे थी जॾहिं अख्तियार साबित करे सघजनि। इंसाफ की आलमी अदालत पाकिस्तान के चयो त केस जो फ़ैसिलो अचण ताईं कुलभूषण के फाही न ॾिनी वञे ऐं संदसि ज़िंदगी बाबत ख़तरा ऐं ख़दशा ख़त्म कया वञनि। आलमी अदालत पंहिंजे शुरुआती ऐं मुख़्तसिर फ़ैसिले में चयो त वियना कन्वेंशन के आर्टिकल 36 तहत जासूस बि ॿियनि गिरफ़्तार माण्हुनि की हैसियत में ईंदा आहिनि। तंहिं करे भारत के कुलभूषण ताईं काउंसलर सतह की पहुँच मिलण घुरिजे ऐं कुलभूषण के भी वियना कन्वेंशन तहत कैदियुनि के हासिल समूरा हक़ मिलण घुरिजनि। कुलभूषण की सज़ा खिलाफ आलमी अदालत में भारतीय दरख्वास्त की ॿुधणी 15 मई ते थी हुई, जंहिंमें पाकिस्तान आलमी अदालत के अख्तियारनि की हद के चैलेंज कयो हो। अदालत के 11 रुकनी बेंच ॿुधणीअ खां पोइ फ़ैसिलो महफूज़ कयो हो। हाणे अगस्त 2017 ताईं कुलभूषण यादव की फाहीअ वारी सज़ा ते अमल रोकियो आहे।